सुप्रीम कोर्ट दिफ़ा वारी वज़ारत जे सॼे मुल्क में हिक ई वक़्तु इलेक्शन कराइण वारी दरख़्वास्त ॿुधण जोगी न करार ॾींदे हुकूमत खे 27 अप्रैल ताईं फंड जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुमनामे में चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार जे वकील पुरअमन मुंसिफ़ाणी शफ़ाफ़ चूंडुनि ते ज़ोर भरियो। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि आम चूंडुनि में हिसो वठंदड़ सियासी जमायतुनि में एतिराम मुफ़ाहिमत हुजणु घुरिजे। अदालत वधीक चयो त सियासी ॻाल्हियुनि खे अदालत जे 14 मई वारे हुकुम खां बचण जो ज़रियो नथो बणाए सघिजे। असां दरख़्वास्त गुज़ार जी कोशिशुनि जी वाखाण कयूं था। अहम ख़बर खां वाक़िया आगाह कयूं पिया। सुप्रीम कोर्ट दिफ़ा वज़ारत जे सॼे मुल्क में हिक ई वक़्तु इलेक्शन कराइण वारी दरख़्वास्त ॿुधण जोगी न करार ॾींदे हुकूमत खे 27 अप्रैल ताईं फंड्स जारी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुमनामे में चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार जे वकील पुरअमन मुंसिफ़ाणीअ शफ़ाफ़ चूंडुनि ते ज़ोर भरियो। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि आम चूंडुनि में हिसो वठंदड़ सियासी जमायतुनि में एतिराम मुफ़ाहिमत हुजणु घुरिजे। अदालत वधीक चयो त सियासी ॻाल्हियुनि खे अदालत जे 14 मई वारे हुकुम खां बचण जो ज़रियो नथो बणाए सघिजे। असां दरख़्वास्त गुज़ार जी कोशिशुनि जी वाखाण कयूं था।